सरकारी मुलाज़मनि जी पघार में 22 खां 25 सैकड़ो ऐं पेंशन में 15 सैकड़ो वाध। घटि में घटि अजूरो 37,000 रुपया मुक़रर। DISP किफ़ालत प्रोग्राम, तालीमी वज़ीफ़े ऐं हारी पैकेज जे लाइ रक़म में इज़ाफ़ो। मीडिया वारनि जी हेल्थ इंश्योरेंस टैक्स ओगाड़ी जो हदफ़ 12,977 अरब रुपया मुक़रर। सिगरेट, मोबाइल फोन, सीमेंट, स्टील ऐं काग़ज़ महांगा। हाइब्रिड ऐं लग्ज़री इलेक्ट्रिक कारूं भी महांगियूं। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन भी महांगी थी वई। हाणे गाॾियुनि जे अघ में मूजिब टैक्स लॻंदी। टेक्सटाइल, चमड़े जूं ब्रांडेड ऐं ॿाहिरां आयल शीशे वारियूं शयूं भी महांगियूं। सोलर पैनल ऐं सोलर सामान सस्तो। मच्छी ऐं झींगे जी फीड में ॿिज बि सस्तो करण जो ऐलान। तांबे, कोयले, काग़ज़ ऐं प्लास्टिक जी स्क्रैप ते सेल्स ऐं विद होल्डिंग टैक्स लागू। लोहो ऐं स्टील जी स्क्रैप खे सेल्स टैक्स जी छूट। जाली स्मगल थियल सिगरेट विकिरो करण ते सज़ा। दुकान सील थींदा। रियल एस्टेट जे कारोबार ते टैक्स। होलसेल ऐं रिटेल जे शोबे में नॉन फाइलर्स ते टैक्स में वाध। वफ़ाक़ी हुकूमत नए माली साल 2024-25 जी 18,877 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी। PIA ऐं ॿिया सरकारी इदारा खांगान इस्लामाबाद खां पोइ कराची लाहौर एयरपोर्ट भी आउटसोर्स करण जो ऐलान। रोज़ वैलेट होटल, फर्स्ट वुमेन बैंक ऐं हाउसिंग बिल्डिंग फाइनेंस कॉर्पोरेशन खे भी खांगायो वेंदो। अॻूणे पाटा ऐं पाटा खे टैक्सुनि में ॾिनल छूट ख़तम। वफ़ाक़ी बजट में FPR जी टैक्स ओगाड़ियुनि जो हदफ़ 12,970 अरब रुपया मुक़रर। महांगाई जो हदफ़ 12 सैकड़ो ऐं मुआशी तरक्की जो हदफ़ 3.6 सैकड़ो मुक़रर। वफ़ाक़ी बजट में तरक्याती कमनि जे लाइ 1400 अरब रुपया मख़सूस। बचाव लाइ 2122 अरब रुपया रखिया विया। KP जी क़बाइली इलाइक़नि लाइ 70 अरब रुपया मख़सूस। आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान लाइ 74.5 अरब रुपया रखिया विया। ABOX लाइ 4 अरब ऐं तवानाई बचाईंदड़ पखनि लाइ 2 अरब रुपया मख़सूस। कराची लाइ पैकेज। हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं बेनज़ीराबाद लाइ माली फ़ाइदे जो ऐलान। बजट में रेलवे पारी वज़ारत लाइ 43 अरब रुपया। फूड सिक्योरिटी लाइ 41 अरब 25 करोड़ रुपया रखिया विया। तालीम खाते जे तरक्याती बजट में 204 सैकड़ो जो वॾो इज़ाफ़ो। नए माली साल में तालीम लाइ 25 अरब 75 करोड़ रुपया मख़सूस। आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान जे दानिश स्कूल लाइ 5 अरब रखिया विया। वफ़ाक़ी बजट में सिहत वारी वज़ारत लाइ 27 अरब रुपया मख़सूस। घरू डिवीज़न लाइ 9 अरब 7 करोड़ ऐं पेट्रोलियम डिवीज़न लाइ 3 अरब 22 करोड़। IT ऐं टेलीकम्युनिकेशन लाइ 28 अरब 92 करोड़ रुपया रखिया विया। पाणी वसीलनि वारी वज़ारत लाइ 259 अरब रुपया मख़सूस। हायर एजुकेशन कमीशन लाइ 66 अरब 31 करोड़ रुपया। हाउसिंग एंड वर्क्स वारी वज़ारत लाइ 27 अरब 68 करोड़ रुपया। रेवेन्यू डिवीज़न लाइ 17 अरब। सनत ऐं पैदावार लाइ 4 अरब 91 करोड़ रुपया मख़सूस। क़ौमी एंडोमेंट फंड लाइ 2 अरब रुपया ऐं डामशोरो कुल पावर प्लांट लाइ 21 अरब ऐं NTDC लाइ 11 अरब रुपया मख़सूस। कराची में IT पार्क लाइ 18 अरब रुपया रखण जो ऐलान। चश्मा राइट बैंक कैनाल लाइ भी रक़म रखण जो ऐलान। मुख़ालिफ़ धुर वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾींदे रद्द करे छॾियो। वफ़ाक़ी बजट सेनेट में भी पेश। मुख़ालिफ़ धुर जो एहतजाज। बजट में वॾी टैक्स लॻाई वई आहे, जंहिं सबबि अवाम ते महांगाई जो भार वधंदो। हीअ अवाम जी नुमाइंदगी कंदड़ हुकूमत नाहे। शिबली फराज़। हुकूमत बजट ते कंहिंसां बि सलाह मशवरा न कया। पार्लियामेंट में पहिरियों भेरो बजट दौरान आइन जी भञकड़ी कई वई आहे। उमर अयूब। FPCCI पारां रियल एस्टेट शोबे ते 15 सैकड़ो टैक्स लागू करण ते ख़दशनि जो इज़हार। अॻवाननि जो चवणु आहे त 1.5 सैकड़ो व्याज जी शरह घटि थियण सां कुझु बि न थींदो। इलाइक़े मुल्कनि जी फैक्ट्रियुनि खे 8 सेंटर्स ऐं खेनि 17 सेंटर्स जी बिजली मिलंदी आहे। सनअतुनि जी हालत ॾिसंदे बजट हदफ़ वधीक आहे। एक्सपोर्ट रिफाइनांस रक़म में इज़ाफ़ो बहितर आहे, पर एक्सपोर्टनि खे आम टैक्स नेट में आणण सां एक्सपोर्ट में घटिताई थींदी। सिंध हुकूमत तरफ़ां नए माली साल 2024-25 जी बजट जुमे ते पेश कई वेंदी। घटि में घटि उजूरो 35,000 मुक़रर करण। पघारूं 15 खां 20 सैकड़ो वधाइण जी तजवीज़। 50,000 खां वधीक नई भर्तियुनि जो भी ऐलान कयो वेंदो। नासिर शाह जो चवणु आहे त 14 जून ते सिंध सरकार अवाम दोस्त बजट पेश कंदी। ॿोॾि मुतासिरनि जा जेके घर ठही न सघिया आहिनि, उन्हनि जी जल्द दावत कई वेंदी। सिंध में 21 लखनि खां वधीक घर तामीर कराया विया आहिनि। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा सरकारी दौरे ते तुर्किया पहुची वियो। तुर्किया जे बचाव वज़ीर सां मुलाक़ात। ISPR जो चवणु आहे त मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी
ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कई वयूं। फौजी क़यादत जो ॿिन्ही मुल्कनि में फौजी सहकार वधाइण ते इत्तिफ़ाक़। सूबाई घर वज़ीर जा सलंजार पारां कराची शहर के मुख़्तलिफ़ थाणनि जा उस्ताद दौरा। ज़ाउल सलंजार अज़ीज़ भट्टी शारा फैसल सऊदाबाद मलीर सिटी ऐं मॉडल कॉलोनी थाणनि जा दौरा कया। रिकॉर्ड चेक थाणनि ते मौजूदु शहरियुनि जूं शिकायतूं बि ॿुधियूं। पुलिस खे शिकायतुनि जी फौरी अज़ाले जी हिदायत। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में पुर मुसाबत ते हिकु शहरी क़तल, ॿियो ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त मारिजुअल गुलज़ार जो लाश ऐं ज़ख़्मी मुआविया खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहरियुनि हिकु खोरो खे पकिड़े तशदुद करे मारे छॾियो, सुञाणप न थी सघी। रोडी में संगावती तकरार तां खोखल प्रांत जी बिंदरनि में छेड़ो लठियूं ऐं कोहाड़ियूं लॻण सबबि मासूम नींगर क़तल, 4 औरतूं ज़ख़्मी। हिकु नींगर असद खोखर मुबैना तो अगवा, ज़ख़्मी औरतूं अस्पताल मुंतक़िल। गजा ते इसराइली जारियत के 250 ॾींहं मुकमल। 37,202 फ़लस्तीनी शहीद थी चुका। शहीद थियलनि में 15,700 खां वधीक ॿार शामिल। 85,000 जे लॻभॻि माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। इसराइली तरफ़ां इमदाद ते पाबंदी सबबि 33 फ़लस्तीनी बुख वेगे दम ॾिनो। 10,000 खां वधीक माण्हू लापता। इसराइली बमबारी सबबि गजा जे नुक़सान जो शुरूआती खातो $33 अरब लॻाए पियो। अमरीकी परॾे वज़ीर एंटोनी ब्लिंकन जे दोहा में क़तरी वज़ीर आज़म सां मुलाक़ात। क़तरी वज़ीर आज़म जो चवणु आहे त गजा में जंग जे ख़ात्मे जो वाज़े मुतालबो आहे। जंगबंदी लाइ धुरनि ते दबाउ जारी रखंदा। T20 वर्ल्ड कप जी मैच में भारत अमेरिका के 7 विकेटुनि तां T20 वर्ल्ड कप जी मैच में भारत अमेरिका के 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। सूर्य कुमार जी शानदार 50, शेविंग टोपी 31 रन ठाहियूं।